फकीर पपन जो फ़ोन। फकीर पपन हलो वालेकुम अस्सलाम। फ़कीर पपन छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर तबियत ठीकु आहे? हा 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 राशिद मामू सूमरो साहिबु। फ़कीर हाणे ॻाल्हि इहा आहे त राशिद मामू सूमरो साहिबु जेकॾहिं सकरनि जे धरणे में न आहे वियो त उन में पाण छा था करे सघूं? हा न वाना वज़ीरिस्तान या पिशावर वञणु उनजे लीडर जो हुते आहे, उनजी तनज़ीम आहे। सिंध में बि अथनि पर असुलु उन्हनि जो टारगेट छाकाणि त इस्लामाबाद हूंदो आहे या पिशावर त पाण बाक़ी हाणे सकरंड त वाक़ई नवाब शामी आहे। हाणे थी सघे थो न ॾिठल हुजे सकरंड। तूं फ़क़ीर माण्हू आहीं न, हाणे फ़क़ीर पपन तोखे केरु सम्झाए? बाबा सकरंड जेकॾहिं नथो पहुची सघे त मुमकिन आहे हुन सां मसइलो हुजे लोकेशन। लोकेशन हाणे उनखे पोइ असीं त लोकेशन कोन मोकिलींदासीं। हाणे जेको माण्हू पिशोर ताईं वञे थो, वाना वज़ीरिस्तान ताईं वञे थो, उनखे सकरंड जी लोकेशन मां कीअं मोकिलींदुसि? दरवेशियुनि जा हींअर बि उहो पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु जेको आहे सो वॾी उन्हनि तहरीक पियो हलाए, जेका महांगाई आहे, बदअमनी आहे। उन सां पीपल्स पार्टी सां इतिहाद कोन हो। राशिद मामू सूमरे वारनि जो PDM सां इतिहाद हुयो। तूं सम्झ न बाबा, पीपल्स पार्टी अलॻि शइ आहे, PDM अलॻि शइ आहे। पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु हींअर उहो तहरीक हलाए पियो, महांगाई जे ख़िलाफ़ु, बदअमनी जे ख़िलाफ़ु, ऐं PDM सां उन्हनि जो इतिहाद आहे। हा तव्हां फ़क़ीर माण्हू आहियो, तव्हांजी ॻाल्हि सम्झ में ईंदी कान्हे का। हा राशिद मामू सूमरो साहिब जा पंहिंजा हिकिड़ा मसइला हूंदा आहिनि। बाबा ॾिस न, ज़रूरी त कोन्हे त राशिद मामू सूमरो साहिबु जेको आहे सो उते पहुचे धरणे में, या ज़रूरी त कोन्हे त उहो कश्मीर। तूं फ़क़ीर पंहिंजूं ॻाल्हियूं कंदो आहीं त कश्मीर छो न पहुतो? छो पहुचे भला आख़िर कश्मीर? हुन सां को मसइलो आहे या कश्मीर पहुचे? कहिड़ो मश्किरो? असद खोड़ो मुलो? हा 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 ज़ाहिर उहो रोज़ी रोटी कनि था न। मौलवी साहिबनि हिकिड़ो पंहिंजो धंधो आहे, पंहिंजी रोज़ी आहे, उनजो पंहिंजो हिकिड़ो मक़सदु आहे, उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो आइन ठहियलु आहे त हू पंहिंजे हिकिड़े मुक़ररु टारगेट ते कमु कंदा आहिनि। सिंध जूं हालतूं भला मुलो असद खोड़ो वीचारो छा कंदो? उहो वीचारो पीपल्स पार्टी जे क़यादत खे खाका ॿुधाईंदो आहे, आइटम ॿुधाईंदो आहे। तूं फ़क़ीर माण्हू आहीं, ॻाल्हियूं कंदो ईअं अजीब। राशिद मामू सूमरो साहिबु हाणे जॾहिं नओं को ॿियो वाक़ियो थींदो न, उन में पहुचंदो। हा हा सकरंड, कश्मीर या अफ़ज़ल लुंड शहीद, इहे मामला नंढा आहिनि यार। राशिद मामू सूमरे साहिब जो विज़न वॾो आहे, उनजे लाइ की वॾियूं ॻाल्हियूं खपनि। हा GDA MQM। हा ॾिस न, इतिहाद त कंहिंसां बि थी सघे थो। न न न न न इतिहाद कंहिंसां बि थी सघे थो। तारीख़ में इतिहाद थिया आहिनि। कॾहिं कॾहिं हुसैनी ऐं यज़ीदी बि गॾु वेहंदा आहिनि टेबल ते। इहो इशू कोन्हे को, इहा का वॾी ॻाल्हि कान्हे। फ़क़ीर पपन तूं हिननि नंढियुनि ॻाल्हियुनि में न पवंदो कर। भला FIR त थी वई न, पोइ हाणे नामालूम थी आहे, FIR मां छुटी वेंदा, रीढ़ पीढ़ त भला तूं फ़क़ीर माण्हू असीं सभु लॻा पिया आहियूं। राशिद मामू सूमरे त ठीको कोन खयो आहे न वा सिंध जो। मौलाना फज़ल रहमान उन्हनि जो लीडर आहे। फ़क़ीर कुझु अकुलु करो। उन्हनि जे लाइ उन्हनि जा जाननि जा नज़राना ऐं सौदा थियल आहिनि बाबा। उनजो ठीको त उनजो आहे। सेनेटरी भली मिलेसि, असांखे ख़ुशी आहे। MPA बि थिए, MNA बि थिए, कंहिंसां। बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब इहे ठहियल आहिनि। इहो असांजो वॾो मामिलो न आहे यार। इहे वॾियूं ॻाल्हियूं आहिनि। तूं फ़क़ीर माण्हू हिननि में छो थो पई भला? हा ठीकु आहे, पंहिंजो ख़्यालु रख। इहे गुथियूं ॻाल्हियूं न कंदो कर फ़क़ीर। राशिद मामू सूमरो, पोइ PP, पोइ PDM, तोखे इहे ॻाल्हियूं तव्हां खां चिड़ियल आहिनि। तव्हां फ़क़ीर माण्हू आहियो, रोज़ी रोटी जी कयो न। हाणे हेॾनि वॾनि नाले वारनि लीडरनि ते वेठा ॻाल्हायो त इहे धरणनि में छो नथा वञनि? इहे इन्हनि जा पंहिंजा बाबा मामला आहिनि। हा चङो चङो चङो, ठीकु आहे ठीकु आहे। अड़े यार फ़क़ीर गुथियूं ॻाल्हियूं कंदो आहीं तूं, बादशाह आहीं। साईं राशिद मामू सूमरे साहिब खे टाइम मिलंदो त वेंदो।
माण्हू फ़क़ीर बि अजीब आहिनि, वतन साल कंदा फलाणो कोन वियो, फलाणो कोन वियो, पोइ हीअ धरणे में छो न वियो, पोइ नाक बाबा। पर इहो हिकिड़ो केस त कोन्हे, वरी हुन खां पोइ जो वरी पुलिस रेंजर वरी के ॿिया माण्हू मारींदी, वरी ॾिसंदासीं धरણા पिया लॻंदा। मिड़ई फ़क़ीर जूं आहिनि मतियूं मुंधल।